कश्मीर पुलिस जो जिस्म फरोशी जी दुकान ते छापो 8 जवाबदार गिरफ्तार। SSP कश्मीर बशीर अहमद बिरोई जी हिदायतुन ते समाजी बुराइन में मुलविस जवाबदारन खिलाफ क्रैकडाउन जारी है। 8 जवाबदारन के गिरफ्तार करे केस दाखिल कयो वयो है। जवाबदार कश्मीर शहर के इलाके मुरादवाह में गुजी तौर ते जिस्म फरोशी जो दड़ो हलाए रहा हुआ। कश्मीर पुलिस कश्मीर थाने जी हद में गुजी इतला ते कार्रवाई कई। मुरादवाह में कायम जिस्म फरोशी जी बुनियाद ते कार्रवाई करे 3 जवाबदारन 505 ॼणन के गिरफ्तार करे वरतो। गिरफ्तार जवाबदारन में मिसमात गुडी जट, मिसमात साइमा खोखर, अब्दुल खालिक सुमरो, शबीर खोसो, काशिफ खोसो ऐं ॿियनि खिलाफ कलम नंबर 64/2024 PPC 294 तहत केस दाखिल करे जांच शुरू कई वई आहे। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।